रियाजी क्लास 9 यूनिट 3 लेसन 18 एक्सरसाइज नंबर 3.2 मश्क ट्रेडाई पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.2 पढ़ी रहा हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 6 पार्ट सॉल्व करे छॾिया आहिनि। हिन लेक्चर में अॼु असां क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। बारो हींअर असां वटि 7 नंबर क्वेश्चन आहे त फाइंड द वैल्यू ऑफ ए बी प्लस बी सी प्लस ए सी व्हेन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 10 एंड ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर इज इक्वल टू 20। बारो हाणे असां छा कंदासीं 7 नंबर क्वेश्चन सॉल्व कंदासीं। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां उहे टर्म लिखींदासीं जंहिंजो मुल असांखे ॻोल्हणो आहे। त पोइ असां हिते लिखंदासीं त ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू वाट। बारो हाणे असां हिन जो मुल फार्मूला जी मदद सां ॻोल्हींदासीं। त पोइ असीं छा लिखंदासीं, असां लिखंदासीं त एज वी नो दैट a plus b plus c whole square is equal to a square plus b square plus c square plus 2 into ab plus bc plus ac। ठीक है बारो। हाणे असां हिते छा कंदासीं, असां उन्हनि टर्मनि जा मुल पुट करे ईंदासीं जिन्हनि जा असांखे मुल गिवन आहिनि। त पोइ असीं लिखंदासीं त as we know that असांखे गिवन छा आहे, असांखे गिवन आहे त a plus b plus c is equal to 10 कामा ईंदासीं a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर इज इक्वल टू 20। हाणे असां हिन जो मुल हिन में पुट करे ईंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो, अॻियों स्टेप थींदो त 10 जो स्क्वायर इज इक्वल टू 20 प्लस 2 इंटू ए बी प्लस बी सी प्लस ए सी। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिन खे फर्दर सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं असां 10 जो स्क्वायर फिराईंदासीं जवाब छा थींदो, इहो असां वटि थींदो 100 इज इक्वल टू 20 प्लस 2 इंटू ए बी प्लस बी सी प्लस ए सी। अहिड़े तरीक़े सां हाणे बारो जेको वी आहे हिते छा में पियल आहे, प्लस में, छाकाणि असांखे हिन जो मुल खपे पियो। उन जे करे असां हिन वीहनि खे हिन साइड खणी ईंदासीं खाॿे पासे। त पोइ इहो छाजो थी वेंदो, इहो थी वेंदो माइनस जो। त पोइ असां लिखंदासीं त 100 माइनस 20 इज इक्वल टू 2 इंटू ए बी प्लस बी सी प्लस ए सी। बारो हाणे हिते तवजो ॾियो, 100 में 20 विया, बाक़ी छा बचंदो, असां वटि बचंदो 80। 80 इज इक्वल टू 2 इंटू ए बी प्लस बी सी प्लस ए सी। हाणे त असांखे हिन पार्ट जो मुल खपे पियो, हिन सां ज़रब में पियो आहे 2, त 2 हिन तरफ़ अची वेंदो, हिते पियो आहे ज़रब में, त पोइ छा थींदो, इहो थींदो डिवाइड में, खाॿे पासे डिवाइड में थी वेंदो। त पोइ हाणे असां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं त 80 भाङे 2 इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी। अहिड़े तरीक़े सां हाणे 2 जी टेबल 2 ते हिकु दफ़ो ऐं 2 जी टेबल वेंदी 80 ते घणा दफ़ा, 40 दफ़ा। त पोइ असां इहा टेबल हणींदासीं, 1 ॿिकाई 2, त हिते हिकु दफ़ा वई ऐं हिते 40 दफ़ा वई, 40 80 थींदो आहे न। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे बारो। त पोइ असां वटि हाणे आंसर छा बीठो, आंसर बीठो त ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू 40। हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां बारो हींअर असां वटि 8 नंबर सम आहे, फाइंड द वैल्यू ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब व्हेन ए प्लस बी इज इक्वल टू 4 एंड ए इंटू बी इज इक्वल टू 3। हाणे हिते छा पियो चए त ए क्यूब प्लस बी क्यूब जो मुल ॻोल्हियो। असां वटि ए प्लस बी छा जे बराबरि आहे 4 जे, ऐं ए इंटू बी इज इक्वल टू छा जे बराबरि आहे 3 जे। सभ खां पहिरियां छा लिखंदासीं, असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां उहे टर्म लिखी वेंदासीं जंहिंजो असांखे मुल ॻोल्हणो आहे। उहे छा आहिनि, ए क्यूब प्लस बी क्यूब। त हिते लिखंदासीं असां
तो ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू वाट ॿारो। हाणे असां इन जो मुल फार्मूला जी मदद सां ॻोल्हींदासीं। ठीकु आहे, त पोइ असां हाणे उहो फार्मूला हिते लिखी वेंदासीं। असीं लिखंदासीं त as we know that a plus b whole cube is equal to a cube plus b cube plus 3ab into a plus b। ठीक है ॿारो, हाणे असां इहो फार्मूला हिते इस्तेमालु कंदासीं। हाणे हिते छा कंदासीं, असां हिते a प्लस b जो मुल पुट करे ईंदासीं ऐं हिते असां a b जो मुल पुट करे ईंदासीं। असां पहिरियां लिखंदासीं त उहो मुल छा आहे। जीअं त असीं ॼाणूं था त a प्लस b इज इक्वल टू 4 कामा ए बी इज इक्वल टू 3। हाणे असां इहो मुल हिन फार्मूला जे अंदरि पुट करे वेंदासीं। सही आहे ॿारो, त असां लिखंदासीं अॻे स्टेप में त 4 क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3। ए बी जो मुल छा आहे असां वटि, उहो आहे 3 ऐं ए प्लस बी जो मुल जेको आहे उहो आहे 4। अहिड़े तरीक़े सां हाणे फर्दर असां हिनखे सॉल्व कंदासीं। त 4 जो क्यूब छा थींदो, 4 चऊं 16, 4 16 64। हिते लिखंदासीं त 64 इज इक्वल टू, हाणे ए क्यूब प्लस बी क्यूब सेम रहंदो, हिते ॾींदासीं प्लस। हाणे हिते ॾिसूं 33 9 4 9 36, हिते ॾींदासीं घणो, हिते ॾेई ईंदासीं असां 36। हाणे हिते असांखे छा करिणो आहे त ए क्यूब प्लस बी क्यूब जो मुल ॻोल्हणो आहे। त हिते जेको 36 पियो आहे प्लस जो उहो हिन साइड हलियो वेंदो, छा थींदो माइनस जो। त पोइ हाणे असां लिखंदासीं त 64 माइनस 36 इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब। ठीकु आहे ॿारो, हाणे 64 मां 36 विया त भाई घणा बचंदा, बाक़ी हींअर असां वटि हिते बचंदा 28। त पोइ असां लिखंदासीं त 28 इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब। अहिड़े तरीक़े सां असांखे ए क्यूब प्लस बी क्यूब जो मुल मिली वियो। असां हिनखे सही करे लिखूं त पोइ हाणे कीअं लिखंदासीं, लिखंदासीं त ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू 28। इहो असां छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर 9 क्वेश्चन तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हींअर असीं 11 नंबर क्वेश्चन सॉल्व कंदासीं। उहो आहे त फाइंड द वैल्यू ऑफ ए क्यूब माइनस बी क्यूब व्हेन a माइनस b इज इक्वल टू 5 एंड ए बी इज इक्वल टू 7। उन जे लाइ असां सभ खां पहिरियां छा कंदासीं, असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन खां बाद में असां उहे टर्म लिखी वेंदासीं जंहिंजी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। त हिते असांखे छा जी वैल्यू थी खपे, ए क्यूब माइनस बी क्यूब। असीं लिखी वेंदासीं त ए क्यूब माइनस बी क्यूब इज इक्वल टू वाट। ॿारो हाणे हिन जी जेका वैल्यू आहे असां फार्मूला जी मदद सां ॻोल्हींदासीं। त पोइ असां लिखंदासीं त as we know that a minus b whole cube is equal to a cube minus b cube minus 3ab into a minus b। ठीक है ॿारो, हाणे असां छा कंदासीं, इन जे अंदरि वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। हाणे कहिड़ियूं वैल्यू जेकी आहिनि असांखे गिवन आहिनि सम जे अंदरि, असां लिखंदासीं त as we know that a minus b is equal to छा जे बराबर आहे, इहो 5 जे, कामा a into b छा जे बराबर आहे, इहो बराबर आहे 7 जे। ठीकु आहे, हाणे हीअ जेके वैल्यूज़ आहिनि असां हिन में पुट करे वेंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो, इहो थींदो त a माइनस b जी जाइ ते छा पुट कयूं 5। लिखंदासीं 5 ते क्यूब इज इक्वल टू a क्यूब माइनस b क्यूब साॻो, और लिखंदासीं माइनस 3। ए बी जो मुल छा आहे, उहो आहे 7। ए माइनस बी जो मुल छा आहे, उहो आहे 5। उहो पुट करे वेंदासीं। ॿारो हाणे अचो त असां हिनखे फर्दर सॉल्व कयूं। हिन असां 5 जो क्यूब छॾाईंदासीं, छा जे बराबर थींदो 5 इंटू 5 इंटू 5, इहो थींदो 5 पंजा 25 ऐं 5 25 हो 125। असां लिखंदासीं त 125 इज इक्वल टू ए क्यूब माइनस बी क्यूब। हाणे हिते अचो त हिते घणो थी वेंदो 7 पंजा 35 ऐं 35 ज़रबिया जेकॾहिं असीं 3 कयूं त छा जे बराबर अची वेंदो, इहो बराबर अची वेंदो 105 जे। वरी असां करे था ॾिसूं हिते त 35
ज़रब 3 त 3 पंजा 15 हिकु वियो मथे 9 ऐं 1 10 थी वियो 105 सही आहे इहो असां छा लिखंदासीं त इहो थींदो माइनस पई आहे न त माइनस जो 105 ठीकु आहे ॿारो त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो हाणे हिते ही जेको 105 पियो आहे इहो छा जो आहे इहो आहे माइनस जो त हिन साइड अची वेंदो छा थींदो इहो प्लस जो त पोइ हाणे असां लिखंदासीं त 125 प्लस 105 इज़ इक्वल टू a क्यूब माइनस b क्यूब जॾहिं असां 105 खे 125 में जोड़ कंदासीं जवाब छा अची वेंदो इहो जवाब अची वेंदो 230 त पोइ असां लिखंदासीं त 230 इज़ इक्वल टू a क्यूब माइनस b क्यूब ॿारो हाणे हिते छा थींदो असां इनखे लिखी सघूं था त a क्यूब माइनस b क्यूब इज़ इक्वल टू 230 हाणे इहो असांजो छा थी वियो असांजो थी वियो आंसर ॿारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह भाई।